कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन जे रेन्यू प्रोटेक्शन एंड इन्फोर्समेंट सेल शहर में पानी चोरी ख़त्म करण जे लाइ वॾे पैमाने ते क्रैक डाउन शुरू करे छॾियो आहे। इन सिलसिले में पाकिस्तानी रेंजर्स सिंध जे ताउन सां सुपर हाईवे सोराबगोट में गैर क़ानूनी पानी कनेक्शन ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन कयो वियो। वाटर कॉर्पोरेशन जे इख़्तियार मूजिबि ऑपरेशन जो बुनियादी मक़सदु कॉर्पोरेशन जी 16 इंच कुतुर वारी पाणी लाइननि मां होटलूं, रेस्टोरेंट, शोरूम्स ऐं ॿियनि कमर्शियल हदनि ते गैर क़ानूनी कनेक्शन खे ख़त्म करणु हो, जेके न रुगो पाणी चोरी जो सबबु बणिजी रहिया आहिनि पर शहरियुनि खे पाणी जी फराहमी ते बि असरअंदाज़ थी रहिया आहिनि। ऑपरेशन दौरान केतिरनि हंधनि ते जंहिंमें हवेली रेस्टोरेंट, लार्जस्ट बैंक्वेट, कबाब जी रेस्टोरेंट, खान जी रेस्टोरेंट, M9 सर्विस स्टेशन, जियो शवारी रेस्टोरेंट, खान साहब रेस्टोरेंट ऐं खैबर शवारी रेस्टोरेंट जे गैर क़ानूनी पाणी कनेक्शन जी निशानदही थी, जिन खे फौरी तौर ते मुनक़ता कयो वियो। इख़्तियारी मूजिबि समूरा गैर क़ानूनी कनेक्शन ख़त्म करण जे बाद लाॻापियल लाइननि खे काठ जे प्लग ज़रिए मुकमल तौर ते सील कयो वियो आहे त जीअं मुस्तक़बिल में पाणी चोरी जी कंहिं बि कोशिश खे रोके सघिजे। कार्रवाई दौरान पाणी चोरी में इस्तेमाल थींदड़ मुख़्तलिफ़ सामान पिणु ज़ब्त कयो वियो, जंहिंमें डोंकी पंप्स, मोनो ब्लॉक पंप्स, PVC पाइप्स ऐं वालोज़ शामिल आहिनि। ज़ब्त थियल सामान खे क़ानूनी तक़ाज़ा पूरो करण बैदि रिकॉर्ड लाइ RPEC जे सेंट्रल वर्कशॉप स्टोर मुंतक़िल कयो वियो आहे। इन मौक़े ते इंचार्ज RPCE निसार अहमद मक्सी ॿुधायो त मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब ऐं CEO वाटर कॉर्पोरेशन अहमद अली सिद्दीकी जे ख़ासि हिदायतनि बैदि चीफ कमर्शियल ऑफिसर हारिस सरफराज़ी निगरानी में पाणी चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं शुरू कयूं वयूं आहिनि।